मोबाइल फ़ोन अॼुकल्ह सभु कंहिं वटि हूंदी आहे ऐं माण्हू हर हंधि कंहिं बि वक़्तु मोबाइल इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। कुझु माण्हू मोबाइल फ़ोन जो वधीक इस्तेमालु कंदा आहिनि ऐं सुम्हंदे वक़्तु या बेड ते लेटी केतिरा ई कलाक मोबाइल फ़ोन हलाईंदा आहिनि। मोबाइल फ़ोन जे हद खां वधीक इस्तेमाल जा नुक़सान त अॻु बि ॿुधाया विया आहिनि, पर नई तहक़ीक़ में लेटी मोबाइल फ़ोन हलाइण खे बि नुक़सानकार करार ॾिनो वियो आहे। कैलिफोर्निया यूनिवर्सिटी मोबाइल फ़ोन जे इस्तेमाल बाबति ख़बरदार कयो आहे त इहा जिस्म ऐं दिमाग़ लाइ नुक़सानकार आहे। तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त स्मार्ट फ़ोन जी स्क्रीन मां ख़ारिज थींदड़ शुआ अखियुनि खे मुतासिर कनि था ऐं दिमाग़ खे जागण ते मजबूर कनि था। तहक़ीक़ मूजिबि जेकॾहिं अव्हां जी निंड मुतासिर थिए थी त अव्हां रुगो 5 खां 6 कलाक सुम्ही सघो था। इन जे नतीजे में निंड जिस्म मां जेके ज़हरीला मादा साफ़ कंदी आहे उन्हनि जो सफ़ायो नथो थिए। पोइ उहे ज़हरीला असर जिस्म में मौजूद रहनि था ऐं अव्हां में ध्यानु ॾियण वारी सलाहियत कमज़ोर थी वञे थी, वेसर वधी वञे थी ऐं याददाश्त बि घटिजी वञे थी। इहे शुआ दिमाग़ खां सवाइ अखियुनि लाइ बि नुक़सानकार आहिनि, जॾहिं त घटि निंड सबबि शुगर, ब्लड प्रेशर ऐं ॿिया मसइला बि थी सघनि था। इन लाइ ज़रूरत खां वधीक मोबाइल फ़ोन जे इस्तेमाल खां पासो करण में ई भलाई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk